باڈھ پيمرا طرفان 24 न्यूज़ के मुकम्मल तौर ते बंद करण खिलाफ बाड्ह प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि शिरकत कई ऐं अहिड़े कुदे अमल जी भरपूर लफ़्ज़नि में मुज़म्मत पिणु कई। वधीक ॾिसूं था सिंध सोशल न्यूज़ जे नुमाइंदे वाहिद सिंधीअ जी इहा रिपोर्ट। और चैनल ते जेका पाबंदी लगाई वई आहे पेमरा तरफां उन जी असां सख़्तु मज़म्मत कयूं था। ही इज़हार जी आज़ादीअ ते पाबंदी आहे ऐं असीं चाहियूं था त मीडिया जे कंहिं बि चैनल जे मथां पाबंदी न लॻाई वञे। हुकूमत जेके जेकॾहिं कहिड़ो आईनो ॾेखारे थो त उन चैनल खे हिरासा करण जे लाइ उन्हनि खे बंदि कयो थो वञे। इन अमल जी सख़्तु मज़म्मत कजे थी ऐं मुतालबो थो कजे त फौरी तौर ते 24 जे मथां जेका पाबंदी लॻियल आहे उनखे हटायो वञे। थैंक यू। जीअं त जेका तब्दीली सरकार दावा कई त मीडिया आज़ादु हूंदी, पर मीडिया जी आज़ादी तव्हां सभु वाक़ुफ़ु आहियो त उन कहिड़े तरीक़े सां आज़ादी ॾिनी आहे। सभ खां पहिरीं त उन्हनि जी जेका रोज़ी रोटी उन जा इश्तिहार बंदि करे छॾिया तमामु पाकिस्तान भर जेके चैनल आहिनि उन्हनि जा, त जंहिंसां जेको आहे इलाही लॉस थियो इदारनि खे। उन्हनि माण्हू पंहिंजा कढी छॾिया, वर्कर माण्हू बेरोज़गार थी विया हज़ारनि जी तादाद में। उनखां पोइ जेको हक़ सच लिखे थो, हक़ सच हलाए थो चैनल, उन ते बि हिननि ॿार कयो। जियो ते इन खां पहिरियों जेको आहे जियो जो मालिक उनखे हिननि गिरफ़्तार कया, जो अञा ताईं 100 ॾींहं थी विया आहिनि उहो वीचारो गिरफ़्तार आहे। लाक़ब आहे बेडोई। ऐं जॾहिं त हाणे जॾहिं 24 जो वारो आयो आहे उनखे हिकिड़ो टारगेट कयो वियो आहे त जेके फ्यूल जी प्राइस वधी हुन या जेके ॿियूं शयूं उन बिजली जी क़ीमतूं ऐं लोड शेडिंग आहे, इन्हनि सभिनी मसइलनि ते जॾहिं हिन आवाज़ु उथारियो आहे त उन आवाज़ खे दॿाइण लाइ हिननि जेको आहे मार्शल आर्ट जो दौरु जेको आहे उहो यादि ताज़ो कयो आहे त हिन चैनल जी जेका उहा पेमरा बंदिश कई आहे, केबल ते जी इहे नशरात न हले। माण्हू जेको आहे इन शइ उहो महरूम रहनि त जेके हिननि जा काला जेके करतूत आहिनि उहे उन्हनि जी जेका आहे नज़र न अचे। असां मुतालबो था कयूं इंतिज़ामिया खां, पेमरा खां त पंहिंजो फ़ैसिलो वापसि वरितो वञे ऐं लाइसेंस फौरी तौर ते बहाल करे केबल जी जेका नशरात आहे उहा हलाई वञे। असांजा हुकुमरान पंहिंजो पाण खे जमहूरियत जा चैंपियन सॾींदा आहिनि, पर जॾहिं इक़्तिदार में हूंदा आहिनि त पोइ उन्हनि खे हिकिड़ो नशो छाइजी वेंदो आहे। हू गाज़िब ऐं हाकिम ऐं आमिर थी वेंदा आहिनि ऐं पोइ सच खे दॿाइण लाइ हू अहिड़ियूं हरकतूं कंदा आहिनि। 24 चैनल जेके अहम इशूज़ हुया असां चैनल ते तव्हां ॾिठा हूंदा त लोड शेडिंग जो मसइलो हुजे या महांगाई जो मसइलो हुजे या हुकूमत जेके ग़लति पॉलिसी उनजे ख़िलाफ़ु न ॻाल्हायो ऐं आईनो ॾेखारियो जीअं उनखे त उनखे बुरो लॻो ऐं उन्हनि बंदिश विझी छॾी आहे जेका नामंज़ूर आहे। ऐं असीं कंहिं बि चैनल ते सिंधी चैनल हुजे, उर्दू चैनल हुजे, उनजे ख़िलाफ़ु जेका पाबंदी थिए थी या उनजे ख़िलाफ़ु जेको बि हुकूमती एक्शन थिए थो या रासिती जबर थिए थो उनजे ख़िलाफ़ु आहियूं। छो त हक़ ऐं सच जे आवाज़ खे दॿाए नथो सघिजे। हक़ ऐं सच जेको ॾिसो न, प्रेस चवंदा आहिनि त 4 सतून जेके हूंदा आहिनि हुकूमत जा रियासत जा, उन में अहम तरीन जेको सतून आहे उहो प्रेस आहे। अॼुकल्ह प्रेस एक्टिव आहे ऐं उनखे दॿाइण जे लाइ उन्हनि जी जेके उनखे मंज़ूर नज़र ॻाल्हियूं नज़र अचनि उनजे बावजूदु हू जेको आहे सो मीडिया ते पाबंदी आणनि जेका नामंज़ूर आहे उनजे ख़िलाफ़ु असां एहतजाज कंदासीं ऐं कंदा रहंदासीं। वाहिद सिंधी, सिंध सोशल न्यूज़, बाड्ह।